अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम एनालिसिस रूम में आऊं तो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हां जहिड़ो हाज़िर आहियां। नाज़रीन, अॼु ॻाल्हि कंदासीं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची जो दौरो कयो आहे। ईरानी सदर जे दौरे खां पोइ अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची पहुतो। सिंध जे वॾे वज़ीर सां मुलाक़ात कयईं, CM सिंध सां मुलाक़ात कयईं, सूबाई काबीना सां हुन मुलाक़ात कई आहे, जंहिं दौरान मुख़्तलिफ़ मामले ते गुफ़्तगू कई वई। सिंध जे गवर्नर बि वज़ीर आज़म जो इस्तक़बाल कयो आहे। हुन सां गॾोगॾु वज़ीर आज़म जो चवणु आहे त सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां भाइरनि जहिड़ो तालुक़ु जुड़ी वियो आहे, जॾहिं त सिंध जे वॾे वज़ीर सिंध खे नज़रअंदाज़ करण वारे मामले ते शिकायतूं बि कयूं आहिनि, डोरापा बि ॾिना आहिनि ऐं वज़ीर आज़म काबीना में सिंध जी नुमाइंदगी सरस आहे, पर मसइला हल नथा थियनि। इहो डोरापो सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ॾिनो आहे ऐं वज़ीर आज़म ख़ातिरी कराई आहे त हू सिंध जे मसइलनि खे तरजीह ॾींदो, सिंध जा मसइला हल करण जी हू भरपूर कोशिशि कंदो। हिन सां गॾोगॾु इहो बि ज़रूरु ॿुधायूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सिंध जे ट्रांसपोर्ट वारे वज़ीर, सिंध जे सीनियर वज़ीर शहरजील इनाम मेमण जी वाखाण कई आहे त हुन सिंध में ट्रांसपोर्ट वारे निज़ाम में बहितर कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो आहे, बहितर स्ट्रेटजी सां हुन कमु कयो आहे, जॾहिं त 150 बसूं जेके आहिनि उहे ॾियण जो पिणु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वाइदो बि कयो आहे। हिन सां गॾोगॾु बिज़नेस कम्यूनिटी सां बि मुलाक़ात कई आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, उन में बि उन्हनि जूं तजवीज़ूं बि ॿुधी वयूं ऐं मुख़्तलिफ़ मामला जेके आहिनि उहे गौर हेठि रहिया। उन सां गॾोगॾु फ़ौजी अदालतुनि बाबति लार्जर बेंच जी जोड़जक बाबति केस जी ॿुधणी थी आहे, पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट में गुम थियल शागिर्दनि जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे, ॿुधणी थी आहे, उन ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं हिन सां गॾोगॾु इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान PTI जे इंट्रा पार्टी इलेक्शन ते हिकु भेरो ॿीहर एतिराज़ वारे छॾिया आहिनि, पाण इन ते बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि, एंकर पर्सन फयाज़ नाइद साहब। फयाज़ साहब भली कार चवां थो तव्हांखे। थैंक यू वेरी मच। वॾी महिरबानी। फयाज़ साहब, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दौरो कयो आहे, हिकु ॾींहं जे दौरे ते हू हिते आयो ऐं हुन वज़ीर आला सिंध सां मुलाक़ात कई। वज़ीर आला सिंध हुन सां डोरापा ऐं शिकायतूं बि कयूं आहिनि त सिंध खे हिसो न पियो मिले, सिंध खे जेके सिधियूं कटौतियूं आहिनि उन में बि हुन शिकायत कई आहे, मुख़्तलिफ़ मामलनि ते हुन शिकायतूं कयूं आहिनि। वज़ीर आज़म उनखे ख़ातिरी कराई आहे। सूरत हाल इहा आहे, कीअं था ॾिसो? अॼु बिज़नेस कम्यूनिटी वारे पासे बि ईंदासीं, पहिरियां जेको हुन सिंध जे वॾे वज़ीर सां नवेकलाई में मुलाक़ात बि कई आहे, मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर थियो आहे, कीअं था ॾिसो अॼोके दौरे खे? पंहिंजो हिकिड़ो त पंहिंजे नाज़रीन खे इहो बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में ॿुधाइणु घुरिजे त जेका वॾे वज़ीर शिकायत कई आहे उहा अॼु जी सूरत हाल जे मुताबिक़ न कई आहे। हुन चयो आहे त गुज़िरियल 4 सालनि खां वठी वफ़ाक़ जे अंदरि जेका नयनि रिथाउनि जे हवाले सां सिंध खे मुसलसल नज़रअंदाज़ कयो पियो, त मतिलबु आहे त जॾहिं PTI जी गवर्नमेंट हुई उन वक़्त खां वठी पोइ जेको सिलसिलो थियो वॾे वज़ीर उहा शिकायत कई आहे ऐं जॾहिं 4 सालनि जी ॻाल्हि कनि था पिया त उनमें उहा PDM जी उहा सरकार बि अचे थी ख़ुदि, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी बि उनजो हिसो हुई। त वॾे वज़ीर जॾहिं 4 सालनि जी शिकायतूं कयूं आहिनि त माना उहे जेके 16 महीना उहा काबीना, जंहिं काबीना में शहबाज शरीफ़ साहब वज़ीर आज़म हुया, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चेयरमैन पंहिंजो फॉरेन मिनिस्टर हुया ऐं शाज़ियाता मरी साहिबा जेका उहा पंहिंजो पॉवर्टी एलिवेशन जी मिनिस्टर हुई, इन्वायरमेंट जी मिनिस्ट्री शेर रहमान साहिब वटि हुई, त उहा शिकायत बि उहा ॼण चओ त उहो पीरियड बि हिननि 4 सालनि में अचे थो पियो जेका वॾे वज़ीर शिकायत कई आहे। पर बहरहाल सिंध वाक़ई हिकिड़ो नज़रअंदाज़ थींदड़ सूबो रहियो आहे ऐं ख़ासि तरह जॾहिं पाकिस्तान जी पूरी तारीख़ में लॻभॻि ईअं थो अचे जेकॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत नथी हुजे, ख़ासि तरह जेकॾहिं पाण हिन गुज़िरियल 3-4 ॾहाकनि जी ॻाल्हि कयूं त नवाज़ शरीफ़ जो जेको 90 जा 2 ॾहाका उनमें सिंध नज़रअंदाज़ थियो, मुशरफ जे ॾींहंनि में सिंध नज़रअंदाज़ थियो, वरी जेको आहे पीपल्स पार्टी जो इहो दौरु हलियो जंहिंमें सिंध खे कुझु उहो, वरी नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आई, नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आई त वरी सिंध नज़रअंदाज़ थियो ऐं उहे रिकॉर्ड ते आहिनि। उन वक़्तु सिंध जे उन वक़्तु बि इतफ़ाक़ सां चीफ मिनिस्टर सैयद मुराद अली शाह ई हुया, उन वक़्तु बि के कंप्लेंट्स थींदियूं रहियूं। वरी तहरीक इंसाफ़ जी जॾहिं हुकूमत आई उन वक़्तु त अञा उहे शदीद इख़्तिलाफ़ थी विया ऐं नतीजे तौर ते सिंध बाक़ाइदा उहो नज़रअंदाज़ थींदी रही। मां तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको आहे असांजा जेके गुज़िरियल 2 हुकूमतूं रहियूं, हिकिड़ी 13 खां 8 वारी जेका 13 खां 18 वारी जेका असेंबली हुई, 18 खां 24 वारी असेंबली, नवाज़ शरीफ़ साहब प्राइम मिनिस्टर हुयो, हुन हेल्थ कार्ड जी अनाउंसमेंट कई, तॾहिं शिराज़ी साहिबान उहे PMLN में हुया, ठटे में आया हेल्थ कार्ड जो अनाउंस कयो, पर हिकिड़ो बि हेल्थ कार्ड सिंध में कंहिंखे न मिलियो कोन। वरी तहरीक इंसाफ़ जी हुकूमत आई, वरी उन्हनि पंहिंजो हेल्थ कार्ड जो शो हलायो, वफ़ाक़ी हुकूमत जो प्रोजेक्ट आहे
सिंध में कंहिं बि हिकिड़े माण्हू खे हेल्थ कार्ड कोन्हे न मिलियो सही तव्हां इन हिकिड़े नुक़्ते मां ई अंदाज़ो लॻाए सघो था त PMLN जी वफ़ाक़ी सरकार हुजे या PTI जी वफ़ाक़ी सरकार हुजे उन्हनि जो सिंध ॾांहुं रवैयो कहिड़ो थो थिए न ही त वॾे वज़ीर वटि त ज़ाहिर आहे उहे अंग अखर हुया उन वटि सभु सही अच्छा फैज़ साहब तव्हां पूरो जेको गुज़िरियल कुझु ॾहाकनि जो जेको मंज़र आहे उहो असांजे नाज़रीन जे आॾो पेश कयो अव्हांखे छा थो लॻे हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिमायत याफ़्ता हुकूमत आहे इहो तासुर आहे या इहा हक़ीक़त आहे त जॾहिं बि वफ़ाक़ में मर्कज़ में PTI जी PMLN जी हुकूमत हूंदी आहे त सिंध खे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे स्कीमुनि में पोइ कयो वेंदो आहे फंड्स हक़ीक़त आहे जी बिल्कुलु सही था चओ त हाणे तव्हां छा था सम्झो त साॻी शइ ईअं थी वेंदी वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ उनखे जीअं ॻाल्हि करे वियो नंढो मुंहिंजे भाइरनि वांगुरु आहे मुख़्तलिफ़ जीअं ऐं जेको अमली सतह ते का शइ थींदी तव्हांखे थींदे नज़र ईंदी छाकाणि त हिन वक़्तु त पीपल्स पार्टी जी हिमायत भले हुकूमत में उहा न आहे पर या वफ़ाक़ी काबीना में न आहे उहा पर उहा हुनजी हिमायत त आहे हुनजो उते शेयर त आहे यस पीपल्स पार्टी जो हुकूमत में को शेयर न आहे को इन वे जेको आहे गवर्नमेंट आहे उन में पीपल्स पार्टी जो को शेयर न आहे पीपल्स पार्टी पहिरें ॾींहुं ऐलान कयो हो 24 जे इलेक्शन खां पोइ त असां हुकूमत ठाहे नथा सघूं तंहिंजे लाइ असां हुकूमत जो हिसो बि न थींदासूं हालांकि हुनजे मथां वॾो प्रेशर आयो हुननि जो त असां आइनी उहिदा वठंदासीं प्रेसिडेंसी हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल जेका पोस्ट आहे सही चेयरमैन सेनेट जेको आहे उहो कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट आहे पीपल्स पार्टी उन वक़्तु चयो हुयो त असां आइनी उहिदा ते ऑप्ट कंदासूं असां गवर्नमेंट जेका फेडरल गवर्नमेंट आहे उनजो हिसो नथी फेडरल कैबिनेट जो हिसो नथी यस पीपल्स पार्टी जो हाणे बि स्टेटस उहो आहे पर ज़ाहिर आहे हिकिड़ो फीडरेटिंग यूनिट आहे सिंध ऐं जीअं तव्हां चओ था त भली पीपल्स पार्टी हुकूमत जो हिसो न हुजे पर हिन वक़्तु जेका हुकूमत हले थी पई उहा पीपल्स पार्टी जे साथ सां हले थी पई पीपल्स पार्टी जी सपोर्ट सां जेको नेशनल असेंबली में जेकॾहिं पीपल्स पार्टी पंहिंजी सपोर्ट विथड्रॉ करे त ही माइनॉरिटी गवर्नमेंट ठीकु आहे न तंहिं करे पीपल्स पार्टी जे साथ सां हीअ गवर्नमेंट हले थी पई इहो त खणी अंगनि अखरनि जी ॻाल्हि आहे पर हू पॉलिटिकली हिन गवर्नमेंट खे जेके चैलेंजिस आहिनि उन चैलेंजिस में पीपल्स पार्टी जहिड़ी पार्टी जो हिन गवर्नमेंट खे सपोर्ट हुजणु जेको आहे उहो तमामु वॾी हिन जे लाइ वॾो हिकिड़ो एसेट आहे हिन गवर्नमेंट जे लाइ उमेद करे सघिजे थी त हीअ जेका आहे हुकूमत आहे इहा इहो न कंदी छाकाणि त मां तव्हांखे जेको सवेर ॻाल्हि कई न उहा हेल्थ कार्ड जी हिकिड़ी मां तव्हांखे ॿी ॻाल्हि थो ॿुधायां नवाज़ शरीफ़ जे दौर में 2017 जे साल ॿुधायां त रेलवे जो बजट 97% रेलवे जो बजट ख्वाजा साद रफ़ीक हुयो रेलवे जो डेवलपमेंट जो 97% बजट जेको आहे उहो पंजाब जे अंदरि ख़र्च थियो 97% तव्हां अज़्यूम कयो त इहा रविश रही आहे PMLN जी सरकार जी ऐं उनजो बि वॾो हिसो जेको आहे उहो लाहौर डिवीज़न जे अंदरि ख़र्च थियो आहे तंहिंजे करे हीउ जेको सिराइकी सूबे जे अंदरि केरु पुछण वारो न आहे केरु पुछे मतिलबु आहे पुछे केरु ॻाल्हि इहा आहे त जेके पुछण जे लाइ जेके फोरम्स आहिनि उन्हनि फोरम्स ते त जॾहिं ॻाल्हि वञे थी उहो लय मिटी थी वञे सही ऐं ॿियो जेका प्रोग्राम में अचण खां पहिरियों जेको आहे इहो सिंध गवर्नमेंट जेको हमेशह इहो कयो आहे ख़ासि तरह सैयद मुराद अली शाह जे दौर में त सभु शयूं हुननि खे कंप्लेन्स पाणी जे हवाले सां त बि उहो रिटर्न में लिखंदा आहिनि पर जेके फोरम्स आहिनि इरसा जो फोरम आहे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो फोरम आहे इकनॉमिक कोऑर्डिनेशन काउंसिल जो फोरम आहे उते जिते इहे सभु मनसूबा इहे सभु डिस्कस थियनि था पिया सिंध गवर्नमेंट खे इहा वर्बली त खणी हिकिड़े ज़ाहिर जीअं चओ त हिकिड़ो पॉलिटिकल अलायंस आहे ॿिन्ही पार्टियुनि जे विच में उन बुनियाद ते मुराद अली शाह साहिबु अॼु उहो गुज़ारिश हुनखे करे छॾी कंप्लेन रजिस्टर कराए छॾी पर सिंध गवर्नमेंट खे इहो केस जेको आहे इहो इकनॉमिक कोऑर्डिनेशन काउंसिल में रखणु घुरिजे एहसन इक़बाल साहिब खे इहो बाक़ाइदा रिखत में पेश ॾियणु घुरिजे जेको प्लानिंग एंड डेवलपमेंट जा वज़ीर आहिनि हुनखे मिलणु घुरिजे त भई तव्हांजी हुकूमत माना 13 खां वठी हेल ताईं सिंध खे तव्हां पंहिंजे वफ़ाक़ी हुकूमत कीअं नज़रअंदाज़ कयो आहे ऐं सिंध जे अंदरि K4 जो मनसूबो पूरो नथो थिए S3 जो मनसूबो पूरो नथो थिए छो नथा पूरा थियनि ख़ुदि तव्हांखे यादि हूंदो त हीउ जेको आहे पंहिंजो कराची सर्कुलर रेलवे जो जेको मनसूबो आहे उन जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत खे जेको पोर्शन ॾियणो हुयो उहो पूरो नथा थियनि केतिरा मनसूबा सिंध जे अंदरि उहे पियल आहिनि जिन ते वफ़ाक़ी हुकूमत जो पोर्शन नथो अचे सेवण खां जेको आहे पंहिंजो जेको आहे जामशोरे जी जेका रोड आहे इहो नेशनल हाईवे अथॉरिटी जेका आहे उहा एतिरे अरसे खां वठी पूरो नथी करे पाकिस्तान जो सभ खां वधीक मर्डरस कातिल रोड इनखे चयो वञे थो एॾा हिते हादसा थिया आहिनि सबबु छा आहे नज़रअंदाज़ था कनि
हाणे हितां सॼो ट्रैफ़िक जो फ्लो हितां वञे थो पियो, पर PMLN जी सरकार जॾहिं इहो पंहिंजो नेशनल हाईवे पंहिंजो NH पंहिंजो मोटरवेज़ ठाहिणु मोटरवे। शुरू कया त मोटरवे ठाहियूं M1 कहिड़ो पिशावर खां इस्लामाबाद। भई दुनिया सॼी जो असूल आहे त जॾहिं बि तव्हां मोटरवेज़ ठाहींदा आहियो त तव्हां पोर्ट खां शुरू कंदा आहियो, छाकाणि त ट्रैफ़िक त सॼी हितां वञी आहे हितां न। वञे थी, सही। त तव्हां पोर्ट खां शुरू कंदा आहियो, पहिरियों पोर्शन ठाहींदव त बाबा हेसि ताईं त भला ईज़ आउट थी वेंदो, वरी पोइ अॻिते ठाहींदव, वरी पोइ अॻिते ठाहींदव। छाकाणि हाणे मिसाल तौरु जेकॾहिं हितां खां पहिरियों मोटरवे ठहिया कराची खां जामशोरे ताईं, त पोइ जामशोरे खां अदा हिकिड़ो पंहिंजो हिन पासे खां वियो, हिकिड़ो सिधो वियो पंहिंजो, त 2-3 रस्ता थी था वञनि। वरी तव्हां सखर ताईं ठाहे वेंदव त वरी पोइ अञा तव्हां वटि मतलब हर मामले में नज़रअंदाज मां कयो इहो वञे चवां थो। थो त वफ़ाक़ी हुकूमत इहो हमेशह, वरी चवां थो त हमेशह, तॾहिं मूं 90 जे ॾहाके जा तव्हांखे मिसाल ॾिना, हमेशह इहो कयो आहे त असांखे सिंध खे नज़रअंदाज़ कयो आहे। ऐं उनमें PMLN ऐं PTI जी त हिकिड़ी गवर्नमेंट हुई, बाक़ी जेको दौरु रहियो आहे उहो हिकिड़ो फ़ौजी अमरियतूं रहियूं आहिनि, ज़िया जा 11 साल, मुशर्रफ जा 9 साल, सही ऐं ॿियो PMLN जो हुकूमत रहियूं आहिनि। सही सभिनी जो रवैयो असां सां इहो ई रहियो। सही सही। अच्छा फैज़ साहब, अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बिज़नेस कम्युनिटी सां मुलाक़ात कई आहे। बिज़नेस कम्युनिटी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे मुख़्तलिफ़ तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि, हुननि जो छा चवणु आहे, असां उहो अचो त ॿुधूं था त हुननि जो छा चवणु आहे, पाण उनखां पोइ हुन ते तबसरो वठंदासीं तव्हांखां। मैं चाहूँगा कि 2 और हाथ मिलाएं आप, 2 और हाथ जो है मैं सजेस्ट करूँगा आपकी जो है वो सबमिशन कि एक जो है हमारे पड़ोसियों से हाथ मिलाएं जो आप काम कर रहे हैं इसके ऊपर। आई थिंक उसके भी जो है वो बहुत अच्छे नताइज आएंगे, इंक्लूडिंग इंडिया मैं समझता हूँ। और आप ये कर सकते हैं कि इंडिया के साथ भी जो है मामलात को ठीक करते हैं। दूसरा, जो अडयाला के वासी हैं उनके साथ भी आप हाथ मिलाएं, वहाँ भी मामलात को जो है वो बेहतर करने और वो आप कर सकते हैं। आई थिंक ये अगर बेसिक चीज़ जो है हो जाती है तो मैं समझता हूँ कि बहुत जो है वो बेहतरी आएगी। जी फयाज़ साहब, इहा तजवीज़ आई आहे त हिकु त पाड़ेसरी मुल्कनि सां ख़ासि तौर ते भारत जे हवाले सां बिज़नेस कम्युनिटी तजवीज़ ॾिनी आहे। आरिफ हबीब साहब वापारी अॻुवाणनि जेके वापारी बिरादरी आहे उनजी अॻुवाणी कनि था, उन्हनि तजवीज़ ॾिनी आहे त तव्हां ई उनखे करे सघो था। ऐं उन सां गॾोगॾु हुननि चयो आहे त जेके अडयाला में जेको क़ैद आहे माण्हू उन सां मिलायो ऐं उन सां ॻाल्हियूं कयो। हिन जो जवाबु तव्हां खां वठंदासीं वक़्तु जो नंढे ब्रेक जो। जी नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था शॉर्ट ब्रेक, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। जी नाज़रीन, फैज़ साहब तव्हां ॾांहुं ईंदुसि ऐं ॻाल्हि कयूं पिया असां त बिज़नेस कम्युनिटी मुख़्तलिफ़ तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि, जंहिंमें पाड़ेसरी मुल्कनि सां नाता बहितर करणु ऐं अडयाला जो छा कमेंट कंदा तव्हां? ॾिसो, पाड़ेसरी मुल्कनि जो मामिलो जेको आहे उहो हाणे आरिफ हबीब साहब खणी उन ॻाल्हि जो ज़िक्र कयो आहे, पर पाकिस्तान जे अंदरि पाड़ेसरी जो तस्वुर जॾहिं बि घुमाए फिराए ॻाल्हि कबी आहे, उन मतिलबु सिधो सो इंडिया आहे, जंहिंजो अॼु उन ज़िक्र बि कयो, इंक्लूडिंग इंडिया जी। छाकाणि त हाणे ईरान जो सदर हिते हुयो, 3 ॾींहंनि जे दौरे ते हुयो, 28 नुक़्तनि ते अॼु जॉइंट स्टेटमेंट बि जारी थियो ऐं 3 ॾींहं दौरो कयो आहे और इस्लामाबाद, लाहौर ऐं पंहिंजो हिते पहुतो आहे, कराची बि आयो। हाणे हिंदुस्तान सां जेके पाकिस्तान जे तालुका जो मामिलो आहे उहो ॾाढो आरिफ हबीब साहब बैसित बिज़नेसमैन जे उन ते इहा ॻाल्हि करे छॾी, जिन ते आणे छॾी, पर इहो मामिलो आहे ॾाढो कॉम्प्लिकेटेड। बेनज़ीर भुट्टो साहिबा पंहिंजे पहिरें दौर खां वठी इहा ॻाल्हि करणु शुरू कई हुई त असां हिंदुस्तान सां असांखे तालुकात बहितर करणु घुरिजनि। पोइ उन ते सिक्योरिटी रिस्क लाइ कहिड़ा कहिड़ा टाइटल हया विया। सही। बहरहाल पोइ वरी अजीब ग़रीब क़िस्म जी प्रोपेगेंडा शुरू कई वई त जेके सिखनि जी जेका डेटा हुई उहा जेका राजीव गांधी जे हवाले थी वई, हिकिड़ी मन घड़त स्टोरीज़ जेके आहिनि, उन वक़्तु सोशल मीडिया कोन हुई ऐं थैंक्स गॉड के उन वक़्तु न हुई, तंहिंजे करे छाकाणि त उहा जेका प्रोपेगेंडा टूल्स जेकॾहिं हुजनि हा न त उहा जेका उहा कसर हाणे पूरी थिए पई फैज़। पर उहा उन वक़्तु इहा प्रोपेगेंडा बीबी साहिबा जॾहिं इहा ॻाल्हि कई ऐं उन ते इनिशिएटिव वठण जी कोशिशि कई त इहो कयो सही। ख़ैर पोइ उहा साॻी ॻाल्हि वरी नवाज़ शरीफ़ अची कई वाजपेयी सां, कारगिल थी वियो, वरी कारगिल जो जेको हीरो थियो बीठो हुयो वरी उन पाण वञी वाजपेयी सां हथ मिलायो, मुशर्रफ साहब, सही। वरी मुंबई थी वियो। त हर वक़्तु तव्हां असां वटि जॾहिं बि का बि हुकूमत, बेनज़ीर साहिबा जी हुकूमत तव्हांखे ॿुधायो उन इनिशिएट कयो त इंडिया सां नॉर्मलाइज़ेशन वञूं, वरी नवाज़ शरीफ़ जी हुकूमत जो तव्हांखे ॿुधायमि,
वरी फ़ौजी हुकूमत माना पीपल्स पार्टी PMLN ऐं मिलिट्री गवर्नमेंट टिनि गवर्नमेंट जो मूं तव्हांखे ॿुधायो उन्हनि इनिशिएटिव वरिता पर थियो छा आख़िर में असांजे सफ़र मां को न के हॉक्स हुजनि था जेके निकिरी निर्वार थी था अचनि को न को अहिड़ो वाक़ियो थी वञे जो असांजो इहो मामिलो नथो थिए पाकिस्तान जे अंदरि जेको बि सेनर एलिमेंट आहे ऐं मूं तव्हांखे ॿुधायो त इन ॻाल्हि जी शुरूआति बीबी साहिबा कई सही जेको बि सेनर एलिमेंट आहे उहो इन ॻाल्हि में यकीन रखे थो त असांखे हे जंगी ख़र्चनि ऐं हुननि जे बजाए असां जेकॾहिं पाड़ेसिरनि सां वेही करे हिकिड़ा तालुका ठाहियूं ॻाल्हियूं कयूं ऐं उन सां गॾु गॾु ट्रेड खे वधायूं त हिक ॿिए जो ॿिन्ही मुल्कनि जे विच में असांजे पाड़ेसिरनि जे हर पाड़ेसिरी सां असांजो ट्रेड एतिरो हुजे जो जंहिंखे चइबो आहे बक़ाए बाहिमी जे लेवल जो हुजे अॼु भला अमेरिका ऐं चीन जेको आहे हिक ॿिए जा राइवल फोर्सिस आहिनि न पर उन्हनि जी बक़ाए बाहिमी इहा जेकॾहिं चीन ॿुॾंदो त ऑटोमेटिक अमेरिका ॿुॾी वेंदो लेकिन अमेरिका ॿुॾंदो त चीन ॿुॾी वेंदो हिंदुस्तान ऐं चीन जे विच में हिकिड़ी कॉन्फ्लिक्ट हलंदो आहे पर हिंदुस्तान ऐं चीन जे विच में $100 बिलियन खां वधीक जो ट्रेड थिए थो पियो नतीजे तौर ते हिंदुस्तान बि कॾहिं न चाहींदो त पंहिंजो चीन सां तालुकात एॾा ख़राब थी वञे इहो ट्रेड बि ख़तमु थी वञे न को चीन चाहींदो त इहो ट्रेड जेको ख़तमु थी वञे मतिलबु ॿिन्ही जा गॾियल मक़सद आहे तॾहिं थींदो जॾहिं तव्हां हिक ॿिए सां इंट्रस्ट पंहिंजा फ़ाइदा मफ़ाद जॾहिं तव्हांजा ॻंढिबा तॾहिं बक़ाए बाहिमी जो जेको असूल आहे उन जे बुनियाद ते त उहे तालुका थींदा उन जो बुनियादी फॉर्मूला ट्रेड जो ऐं उहो ॻाल्हि बार बार कई वञे थी पई त भई हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे विच में जेकॾहिं ट्रेड रूट्स जेके बि आहिनि मोनाबाव खां वठी तव्हांजो जेको आहे वाघा ताईं जेके बि तव्हांजा ट्रेड रूट्स आहिनि उहे तव्हां खोलियो ऐं उहे जेकॾहिं जीअं ट्रेड वधंदो तीअं असांजो उहो थी वेंदो ईअं ई जेको आहे जेको हाणे ईरान जो सदर साहिबु आयो 3 ॾींहंनि जो सरकारी दौरो करे हू रवानो थी वियो आहे त उन में बि इहा ॻाल्हि थी त भई जेकॾहिं इहो पाइप लाइन इंडिया पाकिस्तान ईरान पाकिस्तान जेका गैस पाइप लाइन इहा जेकॾहिं अची वञे त पाकिस्तान जा अलाए केतिरा सूर जेके आहिनि उहे ख़तमु थी वञनि तंहिं करे आरिफ हबीब साहिब जी नुक़्तो जेको आहे पाड़ेसिरनि वारे नुक़्ते सां त को इख़्तिलाफ़ु न आहे को बाक़ी ॿियो जेको मामिलो आहे उहो ॿियो मामिलो हुनखे आरिफ हबीब साहिबु पंहिंजी जाइ ते ईअं फरमाइश त करे छॾी पर आरिफ हबीब साहिब खे इहा ख़बर आहे त जेको अडियाला में वेठो आहे उन जो शरीफ़नि सां जहिड़ो त आहे ई आहे पर उनखां वॾो जहिड़ो हुनजो पिंडी सां आहे सही पिंडी जी सरकार जेका आहे उहा शहबाज शरीफ़ जे चवण ते न आहे आरिफ हबीब साहिब खे एॾो उनजो दर्द थियो आहे अडियाला वारे जो त पिंडी वारनि खे चयो सिधी सी ॻाल्हि आहे न थी सघे थो इहो मैसेज ॾियणु चाहींदो हुजे त उनजे लाइ कम अज़ कम खुलो त सिविलियन गवर्नमेंट जो न इस्तेमालु करणु घुरिजे न छाकाणि त सिविलियन गवर्नमेंट खे तव्हां ऑकवर्ड पोज़ीशन में आणे था छॾियो असां वटि केतिरियूं हक़ीक़तूं आहिनि जेके सभई माण्हू सम्झनि था त भई ही मामला जेके आहिनि किथां ऑपरेट करे सघजनि था किथां रिज़ॉल्व करे सघजनि था किथां जनरेट करे सघजनि था उहे सभु मैकेनिज़म सम्झंदे बि अहिड़े फोरम ते इहा ॻाल्हि करे छॾणु स्टोरी ठाहिण जे लाइ हुनखे जेकॾहिं वाक़ई अहिड़े क़िस्म जी सीरियस आहे त इहो वफ़द जेको अॼु वज़ीर आज़म सां मिलियो अहिड़ो वफ़द ठाहे वञे न हुन सां ॻाल्हाए वञे पर ॻाल्हि इहा आहे त शहबाज शरीफ़ साहिबु जेका ॻाल्हि करे हुन सां फरमाइश कई अथऊं इलेक्शन खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबु इहा ॻाल्हि कई त भई हुकूमत ठाहियो असां सां अचो इहे इंडिपेंडेंट मिलाए हुकूमत ठाहियो छाकाणि त असां चाहियूं था त मुल्क में को बि सियासी कदी न हुजे हुन पंहिंजी इलेक्शन कैंपेन जे दौरान बि बार बार इहा ॻाल्हि कई भई जेकॾहिं अडियाला वारो सिविलियन पंहिंजो गवर्नमेंट सां सिविलियन फोर्सिस सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे त आरिफ हबीब साहिबु इहा ॻाल्हि करण जो मतिलबु छा आहे फज़ूल जी ॻाल्हि आहे सही अच्छा फयाज़ साहब पहिरियों त अडियाला वारे खे सम्झाए त सियासी माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करण लाइ सियासी तरीक़ो इख्तियार करे उन्हनि सां ॻाल्हि ॿोल लाइ राज़ी न आहे न बिल्कुलु सही पोइ हुन सां फरमाइश करी आहे वज़ीर आज़म साहिबु ॻाल्हाईंदो हुनखे त ख़बर आहे त मूंखे सरकार खपे और सरकार हुनखे किथां मिलंदी उहा हुनखे ख़बर आहे जेका अरिड़हं में हुनखे कंहिं वठी ॾिनी तंहिंजे लाइ इहा ॻाल्हि जेका आहे मुंहिंजे ख़्याल में इहा इज़ाफ़ी ऐं गैर ज़रूरी ॻाल्हि जेका आरिफ हबीब साहिबु सही सही अच्छा फयाज़ साहिबु तव्हांजी आलमी मामलनि ते बि ॻूढ़ी नज़र हूंदी आहे ऐं तव्हांजो तमामु सुठो कमु थियल आहे तव्हां कीअं था ॾिसो ईरान जो सदर 3 ॾींहंनि जो दौरो करे रवानो थी वियो आहे ऐं कल्ह अमेरिका जो बयान बि अची चुको आहे त जेके बि माण्हू ईरान सां मुआइदा कनि था उहे थोरो सोचनि ऐं उते हू इहा बि ॻाल्हि करे थो त पाकिस्तान सां असांजी हेॾी तमामु घणी वॾी भाईवारी आहे ऐं हीअं आहे कीअं था ॾिसो सूरत हाल खे त छा इहे प्रोजेक्ट्स मुकमल थींदा $10 अरब जो काथो लॻायो वियो आहे कीअं सूरत हाल बीहंदी अॻिते हली ॾिसो $10 अरब जो मामिलो त आहे 5 सालनि जो 5 सालनि में $10 अरब ते पहुचाईंदासीं सही
हाणे 5 साल माना कौन जीता है तेरे जुल्फ के सर होने तक डिगो पंदा। सही था जी। हाणे बाक़ी जेको मामलो आहे स्ट्रेटेजिकली इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे। रईसी साहब जेको हिते आयो आहे उहो अॼु जेको 28 नुक़्तनि ते जेको जॉइंट स्टेटमेंट निकिती आहे उनमें बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में चयो वियो आहे त इन्विटेशन ऑफ द प्राइम मिनिस्टर ऑफ इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान उन्हीं जी इन्विटेशन ते हिते आया आहिनि। माना असां वटि फेबरवरी में इलेक्शन्स थिया आहिनि, उनखां पोइ हुकूमत वजूद में आई आहे, उनखां पोइ हिननि इन्विटेशन मोकिली आहे। छाकाणि इहो न चयो अथनि त सिर्फ़ु प्राइम मिनिस्टर, उनजे अॻियां लिखियो अथनि हिज़ एक्सीलेंसी मोहम्मद शहबाज शरीफ़, माना उनजी इन्विटेशन आहे। सही थी सघे थो प्राइम मिनिस्टर ऑफिस जी का अॻुवाट इन्विटेशन मिलियल हुजे हा त पोइ चइजे हा त भई प्राइम मिनिस्टर दावत जी ॾिनी ऑफिस आहे जी। हाणे सऊदी जे ठीक है। शहज़ादे खे दावत मिली आहे त असांखे ख़बर आहे। पर हिन में इहो चऊं त 8 फरवरी खां पोइ जेका प्राइम मिनिस्टर थियो आहे उन जी दावत ॾिनी आहे। माना त जेको फ़लस्तीन वारो तकरार अक्टूबर खां वठी हले थो पियो उहो तकरार अॻुवाट हलियो पए। सही त उन वक़्तु असां ईरान जे प्रेसिडेंट खे दावत ॾिनी, मतिलबु इहो हुयो त असां छाकाणि त फ़लस्तीन जे अंदरि जेको कुझु थिए पियो उन में सभ खां वोकल जेकॾहिं को वॉइस आहे पूरे मिडल ईस्ट जे अंदरि त उहो ईरान आहे। बल्कि ईरान जे मथां इहो इल्ज़ाम आहे वेस्टर्न पावर्स जो त उहा हमास खे, हिज़बुल्लाह खे ऐं ॿियनि नॉन स्टेट एक्टर्स खे सपोर्ट करे थो ऐं उहे उनजूं प्रॉक्सीज़ आहिनि, उन लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो। सही त अहिड़ी सूरत हाल में जॾहिं इसराइल ऐं हमास पाण में हिकिड़े वॉर जी सूरत में हुया उन वक़्तु इसराइल पंहिंजो हमास जो स्पॉन्सर जंहिंखे चयो वञे थो वेस्टर्न वर्ल्ड जे तरफ़ां अमेरिकन्स ऐं पूरे वेस्टर्न ऐं उन खे असां इनवाइट कयो आहे त माना असां पंहिंजी डायरेक्शन ॿुधाईसीं त असां छा करणु चाहियूं था पिया। इहा मैसेजिंग हुई नंबर 1। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको 28 नुकाती जेको असांजो थियो आहे उनमें जेकॾहिं तफ़सील सां पढ़िजे त पाकिस्तान आहिस्ता आहिस्ता ईरान सां तालुकात जे हवाले सां सॼा मुख़्तलिफ़ जेके आहिनि फोरम्स असां डेवलप करे चुका आहियूं। अॼु जी ॻाल्हि न आहे, मिसाल तौरु असांजो हिकिड़ो फोरम आहे बायोलेटरल पॉलिटिकल कंसल्टेशन, मतिलबु असां सियासी मामलनि ते हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहियूं, उनजे लाइ असांजो हिकिड़ो फोरम ठहियलु आहे। ॿियो असांजो फोरम आहे जॉइंट बिज़नेस ट्रेड कमेटी JBTC, माना इहो फोरम आहे जेको बिज़नेस मामलनि ते ॻाल्हाए थो पियो। सही सही फयाज़ साहब माज़रत तव्हांखे इंटरप्ट कंदुसि। मोहसिन साहब खे वेलकम कयूं। मोहसिन साहब असांखे जॉइन कयो आहे। मोहसिन बबर साहब सीनियर सहाफ़ी आहिनि। अस्सलाम वालेकुम मोहसिन साहब। जी मोहसिन साहब, फयाज़ साहब ॿुधाइनि पिया जेका 28 नुकाती जेका गरियल पधराई जारी कई आहे उन ते हू पंहिंजी राय बि ॾियनि पिया ऐं उनखे हू कोट बि कनि पिया। उन्हनि खां पोइ तव्हां ॾे ज़रूरु ईंदुसि मां। जी बिल्कुलु जी जी फयाज़। सो ॿियो जेको आहे इकनॉमिक जॉइंट इकनॉमिक कमीशन आहे, इहे ॿिया मुख़्तलिफ़ फोरम्स आहिनि, पर उनखां वधीक जेका ॻाल्हि आहे त हिन में ॿिनि अलायंसिस जी ॻाल्हि कई वई आहे। हिकिड़ो अलायंस आहे बेल्ट एंड रोड इनिशिएटिव, ॾहों नुक़्तो आहे त बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जे मेंबर जी हैसियत में, ऐं ॿियो इकनॉमिक कोऑपरेशन ऑर्गेनाइजेशन। हाणे इहे ॿई फोरम जेके आहिनि उन जो ख़ासि ज़िक्र कयो आहे हिकु जाइ ते न 3 जाइनि ते उनजो ज़िक्र कयो आहे हिननि ॿिन्ही फोरम्स जो, ऐं टियों ज़िक्र कयो आहे शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइजेशन जो। हाणे बेल्ट एंड रोड इनिशिएटिव चीन जो इनिशिएटिव आहे, शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइजेशन जेको आहे उहो चीन जो इनिशिएटिव आहे, ऐं इकनॉमिक कोऑपरेशन ऑर्गेनाइजेशन जेको आहे पाकिस्तान, ईरान ऐं तुर्की जे विच में ट्रायलेटरल हिकिड़ो उहो हुनजो आहे। त हाणे इहे उहे समूरा मामला आहिनि जिते तव्हांखे नज़र ईंदो त जेका ग्लोबल अलाइनमेंट आहे, जिते असांखे अमेरिका सां गॾु इसराइल कंहिं ताईं अरब दुनिया नज़र अचे थी पई, उते ई चीन ऐं चीन सां गॾु बीठल मुल्कनि जा ऐं ख़ुदि मिडल ईस्ट जे अंदरि तुर्की ईरान सां गॾु बीहण जी जेका ॻाल्हि आहे त स्ट्रेटेजिकली हिन में तमामु वॾा मैसेजिस आहिनि। ॿियो चाबहार ऐं ग्वादर जे विच में जेको आहे लिंकेजिस वधाइण जी ॻाल्हि कई आहे। हाणे चाबहार छा आहे? चाबहार उहो पोर्ट आहे जिते हिंदुस्तान वञी इन्वेस्टमेंट कई आहे, ऐं ग्वादर उहो पोर्ट आहे जिते चीन जी इन्वेस्टमेंट आहे, उन्हनि जे विच में लिंकेजिस वधंदा। त ॾाढो दिलचस्प मंज़रनामो ही पेश करे थो पियो। ॿी जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे त हिन में जेको ईरान ऐं इसराइल जो कन्फ्लिक्ट जेको थियो आहे, जेको दमस्कस में थियो ऐं उनखां पोइ जेको थियो, हू जेको दमस्कस में हमिलो थियो सीरिया में, उनजो ज़िक्र तफ़सील सां कयो वियो आहे, पर हिन जे लाइ कश्मीर जो ज़िक्र थियो। हालांकि रईसी साहब पंहिंजे तक़रीरनि में किथे बि कश्मीर जी ॻाल्हि न कई,
पर जॉइंट जेको रेज़ोल्यूशन जेको स्टेटमेंट निकिती आहे उनमें कश्मीर जो 13 नुक़्तो बाक़ाइदा शामिलु कयो वियो आहे, 14 नुक़्तो पोइ फ़लस्तीन जो शामिलु कयो वियो आहे ऐं पोइ वरी जेको आहे उनमें शामिलु कयो वियो आहे जेको तव्हांखे मूं ॿुधायो त हिन जो असांजो दमस्कस वारे मामले ते उन ते जेका ॿोली आहे उहा ॾाढी इम्पोर्टेंट आहे। उहो उन ते चवनि था त जेको सीरिया जे मथां सीरिया जे जेको दमस्कस में ईरानी एम्बेसी जे मथां थियो उहो शाम जी सॉवरेनिटी जी नाक़ाबिल क़बूल जेका आहे उहा वायलेशन थी आहे। माना शाम जो हिननि ॿिन्ही जे बायोलेटरल उनमें शाम जो ज़िक्र इहो चवनि त भई ईरान जी एम्बेसी जा मथां हमिलो थियो जेको उनजो अॻिते ज़िक्र कयो अथऊं त उहो जेनेवा कन्वेंशन जी वायलेशन आहे, उहो ठीकु आहे। पर सीरिया जी सॉवरेनिटी जी ॻाल्हि हिन असांजे ॿिनि मुल्क जे जॉइंट स्टेटमेंट में अचणु उहो ॾाढी माना रखे थी पई त ॾाढो स्ट्रेटेजिकली ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो ही आहे ऐं उहो डायरेक्शन सेट करे थो पियो त असांजी फॉरेन पॉलिसी में ही जेका आहे ही को आम नोईअ जो दौरो न हुयो पर ही स्ट्रेटेजिकली ॾाढो इम्पोर्टेंट आहे। सही मोहसिन साहब तव्हांजो छा चवणु आहे? तव्हांजे साम्हूं बि ज़रूरी आहे जेको 28 नुकाती जेका पधराई आहे उहा तव्हांजे साम्हूं गुज़री आहे ऐं कीअं था ॾिसो ईरानी सदर दौरो करे वियो आहे, उनखां पोइ अमेरिका जो बि जेको स्टेटमेंट आहे उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। कीअं था ॾिसो? फयाज़ साहब पंहिंजे नुक़्ते नज़र खां असांखे आगाह कयो, पंहिंजो तबसरो ॾिनो, अवां कीअं ऑब्ज़र्व कयो आहे सॼी सूरत हाल खे? ॾिसो लिज़ा, ही जेको दुनिया जेका आहे हाणे मल्टीपोलर सिस्टम तरफ़ वञे पई। पहिरीं बाइपोलर सिस्टम असां वटि इंटरनेशनल पॉलिटिक्स में हूंदो हो, रूस ऐं अमेरिका जो, जेको बाद में चाइना जेको आहे हिकिड़ो नओं प्लेयर साम्हूं आयो, इकोनॉमिक पावर तौरु साम्हूं आयो ऐं हुनजी स्ट्रेटजी जेका आहे इन्हनि ॿिन्ही मुल्कनि खां रशिया ऐं अमेरिका खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ हुई। हुननि जो पॉलिसी इहा हुई त मुल्क में जेकॾहिं तव्हांखे सुपर पावर थियणो आहे त उहो इकोनॉमिक सुपर पावर थियणो पवंदो। त हुन हिकदमि सां जेका कुझु एटॉमिक पावर ऐं जेको वेपन जेके हुआ वेपन पावर सां जेका टेक्नोलॉजी हुई जंहिं वटि हुई उहे मुल्क अॻिभरो हो। पर चाइना इन सॼे कॉन्सेप्ट खे चेंज करे छॾियो, इन सॼे न रुगो हिन रीजन में पर सॼी दुनिया में। हाणे इहे जेको मल्टीपोलर सिस्टम आहे सॼी दुनिया में प्रिवेल करे थो, हुनमें पोजिशनिंग थिए पई। नई जेका मुल्क आहिनि पंहिंजी पंहिंजी पोजिशनिंग कनि पिया ऐं उनमें जेके मुल्क आहिनि सऊदी अरब जहिड़ा उन्हनि पंहिंजी पोजिशन चेंज कई आहे। उहा अमेरिकन ब्लॉक मां निकिरी ऐं हू पाण खे इंडिपेंडेंट ब्लॉक में रखणु चाहिनि था। ईरान सां दोस्ती, खलीज कंट्रीज़ खे गॾाइनि पिया, हू हिकिड़ो पंहिंजो ब्लॉक पिणु ठाहिण जी कोशिशि करे पियो सऊदी अरेबिया। बाक़ी तरह टर्की खे तव्हां ॾिसो, टर्की पंहिंजे तरफ़ सां मुसलमान मुल्कनि सां बि गॾु बीठो आहे, उन सां बि छॾणु नथो चाहे, अमेरिका सां बि कारोबार रखे पियो, इसराइल सां हुनजा गहरा तालुकात आहिनि। त हर मुल्क हाणे पंहिंजे जेको इकोनॉमिक ऐं माली ऐं सियासी मुफ़ाद आहे पंहिंजे मुल्क जो, पंहिंजी क़ौम जो, उन्हनि खे पहिरीं ॾिसणु पिया। ऐं हीउ जेको पाकिस्तान ईरान जो जेको पैक्ट थियो आहे इहो प्योरली हिकिड़े रीजनल कॉन्टेक्स्ट में शयूं ठहण अचनि पियूं। त पाकिस्तान बि वाज़े तौर ते चयो आहे त असां कंहिं बि ग्रुप जो हिसो न थियणु चाहियूं, पर असां ॿ तरफ़ा ॻाल्हियूं जेके आहिनि मुल्कनि सां ऐं जेके सुपर पावर सां ॻाल्हियूं करणु तयारु आहियूं। पाकिस्तान ॾिसो एट ए टाइम हींअर अमेरिका, चाइना, रशिया ऐं सऊदी अरब ऐं इन्हनि सां हिकिड़े बराबरी मुताबिक़ तवाज़ुन क़ाइमु रखण जी कोशिशि, जेको सिफ़ारती डिप्लोमेटिक तवाज़ुन आहे उहो रखण जी कोशिशि करे पियो। तंहिंजे करे उनमें उन्हनि बचाव करे जेके ॿ कंट्रोवर्शियल वॾियूं शयूं हुयूं ईरान सां, हिकिड़ो तेल जो कारोबार सही ऐं ॿियो जेको गैस जो वापार। अच्छा मोहसिन साहब, अमेरिकी दबाव घटाइण जे लाइ जी मोहसिन साहब अमेरिकी दबाव घटाइण जे लाइ पाकिस्तान खे कहिड़ी हिकमत अमली अख्तियार करणी पवंदी इन सूरत-हाल में? ॾिसो, हीउ जेको ईरान सां 28 नुकाती पदरनामो साम्हूं आयो आहे, इहो ख़ुदि अमेरिका जे मथां दबाव आहे। इहो ख़ुदि जेको अमेरिका ईरान जो दौरो आहे इहो अमेरिका जे मथां दबाव आहे। हाणे ज़ाहिर आहे हिन में अमेरिका जो मक़सदु इहो थोरी अमेरिका भला हिन हाणे उहा अमेरिका जी पुरानी जेका बदमाशी हूंदी हुई, हिकटी हूंदी, उहो त हाणे रही न आहे। हाणे हू पाण बि तव्हां ॾिसो, इसराइल जॾहिं हुनखे वाज़े तौर ते इसराइल खे हुन चयो त तव्हां खां असां जंग में न बीहंदासीं, सही तव्हांखे डिफेंस मदद करे सघूं था, पर तव्हां ॾिसो कल्ह जेको अनाउंस कयो अमेरिका, उहो $92 बिलियन जो हिकिड़ो पैकेज अनाउंस कयो आहे, जंहिंमें इसराइल खे $6 बिलियन आहे, यूक्रेन खे आहे ऐं टे पासे बि हिकिड़ो $92 बिलियन जो पैकेज अनाउंस कयो, बिल मंज़ूर कयो आहे। त तंहिंजे करे हाणे हू जेका इकोनॉमिक सपोर्ट आहे उन तरफ़ वधीक वञे पियो
त पाकिस्तान जेको आहे ही जेको ईरान वारो जेको दौरो आहे इन सां हुन अमेरिका ते दबाव लाइ इस्तेमालु पाकिस्तान बि करे पियो। त पाकिस्तान जी ख़ुदि जेका फॉरेन पॉलिसी आहे हुनमें हिकिड़ो पैराडाइम शिफ्ट अचे पियो ऐं इहा पैराडाइम शिफ्ट हिकिड़ो मुतवाज़िन इंटरनेशनल जेका रिलेशन जी पॉलिसी आहे उहो रखण जी ख़ातिरी आहे। असां सां ॻाल्हाईंदो ट्रेड जी बुनियाद ते, बराबरी जी बुनियाद ते, कुझु ॾियो ऐं वठो जी बुनियाद ते ॻाल्हाईंदो। सही। हाणे तव्हांजे हिकिड़े असां हुकुम जे बुनियाद ते नथा हली सघूं। असां रशिया सां बि ॻाल्हाईंदासीं, असां चाइना सां बि ॻाल्हाईंदासीं, असां ईरान सां बि ॻाल्हाईंदासीं। असां ऐं मां तव्हांखे कल्ह बि पंहिंजे साॻे प्रोग्राम में चयो हो त पाकिस्तान जी हाणे मंज़िल इंडिया आहे ऐं जॾहिं इंडिया जा पाकिस्तान तालुका ठीकु थी विया त अफ़गानिस्तान सां ऑटोमेटिकली वापार जा हवाला ठीकु थी वेंदा। त पाकिस्तान जेको पंहिंजे ई रीजन में, पंहिंजे ई पाड़े में आइसोलेशन में हो, सभिनी मुल्कनि सां तालुका ख़राब हुया, उहे जॾहिं सभिनी मुल्कनि सां बहाल थी विया त इहो ख़ुदि अमेरिका लाइ ऐं उन्हनि ताक़त लाइ वॾो थ्रेट हूंदो त पाकिस्तान स्ट्रेटेजिक नोयत सां हिकिड़ो मज़बूत मुल्क बंदी साम्हूं हूंदो, उनजी सियासी इस्तेकाम ऐं मुआशी इस्तेकाम ईंदो, पर ख़ुदि इहो थ्रेट बि आहे। सही सही, बिल्कुलु सही था चओ। इहो अमेरिका ज़रूरु पाकिस्तान खे तंग कंदो हर लिहाज़ सां। हिते दहशतगर्दी जा ख़तरा पिया वधंदा, जेके इंसर्जेंट ग्रुप आहिनि उहे पंहिंजूं कार्रवाई जारी रखंदा, सभिनी सूबनि में शोरिश वधंदी, इहे सभु चैलेंज आहिनि, इहे थींदा। पर बहरहाल पाकिस्तानी फॉरेन पॉलिसी हाणे हिकिड़ी राइट डायरेक्शन में वेंदी नज़र अचे पई, जंहिंमें समूरी पॉलिटिकल पार्टियूं एस्टेब्लिशमेंट हिकु पेश थी आहिनि। सुठी ॻाल्हि आहे। सही सही, ठीकु आहे। जी सर, असां सां गॾु रहिजो सर। फयाज़ साहब, तव्हां ईंदुसि पाण जेको मामिलो हुयो इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿुधणी थी आहे ऐं गुम थियल बलोच शागिर्दनि जे केस जी ॿुधणी थी आहे, उनमें जेके जस्टिस मोहसिन अख्तर कियानी साहब आहिनि उन्हनि ॾाढा सख़्तु रिमार्क्स ॾिना आहिनि। उन्हनि जा जेके चवण आहिनि त कानून खां मथे भरियूं कार्रवायूं कंदड़ इदारनि जी रेगुलेशन छा आहे, उन्हनि जे अंदरि एहतसाब छा आहे, उन्हनि मुख़्तलिफ़ हिकिड़ो ॾिनो आहे। मुख़्तसिर ॾिजो जीअं, छाकाणि त मोहसिन साहब ॾे बि वञिणो आहे ऐं जेको प्रोग्राम जो आहे वक़्तु आहे उहो बि पुॼाइण जी तरफ़ इहो रिमार्क्स आहिनि। जेसि ताईं मामला उन कंहिं पंहिंजो कंहिं फ़ैसिले जी सूरत इख्तियार नथा वठे अहिड़ा रिमार्क्स। इहो पुराणो केस आहे मिसिंग पर्सन वारो ऐं उहो असां काफ़ी अरसे खां वठी जज साहिबान जा अहिड़ा रिमार्क्स ॿुधंदा था अचूं, पर मसइलो इहो आहे त इहा शइ मटीरियलाइज़ थिए कंहिं फ़ैसिले जी सूरत में ऐं पोइ वरी उन ते इम्प्लीमेंटेशन जे फेज़ में वञूं त पोइ शायदि उहो को असांखे लाभ ॾींदी। बाक़ी रिमार्क्स असां अॻे घणा ॿुधा ॾिनो। जी मोहसिन साहब, तव्हां छा चवंदा? छाकाणि त असां इन खां पहिरियां जॾहिं बि रिमार्क्स जे हवाले सां, रिमार्क्स जी कानूनी हैसियत जे हवाले सां जॾहिं असां पुछा कई आहे कानूनी माहिरनि खां, त उन्हनि जो चवणु आहे त इहे रिमार्क्स आहिनि, इन्हनि जो उन ऑर्डर सां को बि तालुक़ु न हूंदो आहे। ऐं फयाज़ साहब बि उहा ई ॻाल्हि कनि था। अव्हां कीअं था ॾिसो इन्हनि रिमार्क्स खे, अॼोकनि खे? रिमार्क्स जी अहमियत ज़रूरु हूंदी आहे। उहो जेकॾहिं 100% न त हिकिड़े वॾे पैमाने ते जजमेंट्स में उहे रिफ्लेक्ट कंदा आहिनि रिमार्क्स। तव्हां ॾिठो आहे पाकिस्तान में रहियो आहे। पर बहरहाल इनजो ज़रूरु जेके रिमार्क्स आहिनि इहो हिकिड़ो जजनि जी सोच जी अक्कासी त ज़रूरु कंदा आहिनि। त उहे सुवाल जॾहिं पुछनि था त उनजो जवाबु ॻोल्हण जी कोशिशि कनि था ऐं जेकॾहिं उन्हनि खे हेयरिंग जे दौरान घुरियुनि तरफ़ां जवाबु मिली वञनि था त ठीकु आहे, अगरि नथा मिलनि त पोइ ज़ाहिर उनजो जजनि जे फ़ैसिले जो असरु पवंदो आहे। तंहिंजे करे इहे रिमार्क्स जेके आहिनि इहे तमामु अहम आहिनि ऐं जेका अदलिया में मुदाख़लत माज़ी में थींदी रही आहे उन्हनि खे भुंजो ॾियण लाइ, उन्हनि खे ख़तमु करण लाइ ऐं अदलिया जी आज़ादी जे हवाले सां अदलिया जी जेका एडमिनिस्ट्रेटिव ऐं जेका टेक्निकल ऐं लीगल हुननि जी आज़ादी आहे डिसीजन मेकिंग में, उन ते जॾहिं 100% फ़र्क़ु न बि पए त पर इन फ़ैसिले सां ऐं हीउ जेको प्रोसेस हले पियो हिन फ़ाइदो ज़रूरु थींदो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ साहब बिल्कुलु तारीख़ लिखणु वञे पियो ऐं इन सां पाकिस्तान जे जुडिशल सिस्टम में मां जीअं चवां पियो को आइडियल तब्दीली न बि अचे त हिकिड़ी मस्बत तब्दीली ज़रूरु ईंदी जंहिंसां ओवरऑल असांजी रियासत खे, रियासती इदारनि खे, ख़ुदि इहे इदारा जेके मुदाख़लत कंदा रहिया आहिनि इन्हनि खे बि फ़ाइदो थींदो। इन्हनि जो इदारनि जो पंहिंजे ताईं महदूद रहणु, पंहिंजे मैंडेट ताईं महदूद रहण बि उन्हनि जी बि हाणे ज़रूरत बणिजी वियो आहे। त ज़रूरी आहे त इहे इदारा जेके असांजा आहिनि इहे पंहिंजी महदूद, पंहिंजी जेका हुननि जी मैंडेट आहे उन ताईं महदूद रहनि त मुल्क जी मज़बूती में इहो इंतिहाई अहम इदारा इहे किरदारु अदा कंदा। तंहिंजे करे तमामु इहे मुस्बत मां सम्झां थो डेवलपमेंट्स आहिनि पाकिस्तान जी पॉलिटिक्स में ऐं अञा तमामु घणियूं तब्दीलियूं अचणियूं आहिनि। इंटरनेशनल फ्रंट्स ते, मक़ामी फ्रंट्स ते, इकनॉमिक फ्रंट ते तमामु घणियूं तब्दीलियूं थियनि पियूं। त मां सम्झां थो असां ओवरऑल एज़ अ होल हिकिड़े मस्बत रुख ॾांहुं असांजो जेको चहिरो हाणे पाकिस्तान जो थी वियो आहे ऐं असां उन तरफ़ ई वञूं पिया। जी फैज़ साहब, तव्हां छा राय ॾींदा मोहसिन साहब जे तबसरे ते? त हुननि जो चवणु आहे त पाकिस्तान जो जेको हिकिड़ो हाकारी ऐं मस्बत चहिरो जेको आहे उहो हाणे वधे पियो ऐं रिमार्क्स जे हवाले सां हुननि जी
तव्हां ॻाल्हि ॿुधी? न, असां सभिनी जी ख़्वाहिश इहा आहे त असां हिकिड़े मस्बत रुख़ ॾे वधूं, पर ज़ाहिर आहे अञा ते असां हिकिड़ियूं साफ़ सुथरियूं क़ाबिल एतमाद चूंडूं नथा कराए सघूं। असां मुल्क जे अंदरि ॿिया केतिरा ई मामला आहिनि, जेकॾहिं हाणे प्रोग्राम जी शुरू में इहा ॻाल्हि कजे त पोइ तफ़सील सां गुफ़्तगू कजे। सही न, बिल्कुलु। हाणे बस 30 ऐं 40 सेकेंड्स जो पाण वटि टाइम आहे, तंहिं करे ॾाढो ॾुखियो आहे। मतिलबु उमेद आहे असांखे, असां सभु चाहियूं था। सभिनी जी ख़्वाहिश असांजी इहा ई आहे, उमेद असांखे हर वक़्तु इहा हूंदी आहे त असां बहितरी जे सफ़र ते गामज़न थियूं, पर इट इज़ टू अर्ली, छाकाणि अञा ताईं असां वटि जेके फ़ैसिला आहिनि उहे असांजी चूंडियल नुमाइंदनि जे हथ में शायदि ओतिरा न आहिनि जेतिरो असां हिकिड़ी आइनी रियासत जे अंदरि। ठीकु आहे, वरी महिरबानी फयाज़ साहब। मोहसिन बबर साहब, तव्हांजी बि वरी महिरबानी, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त, अलाह ने के पाण।